घोटकी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जे करप्शन जे आलमी ॾींहं जे मौक़े ते एंटी करप्शन खाते पारां असांजो ईमान करप्शन खां पाक पाकिस्तान जे उनवान सां डिग्री कॉलेज घोटकी में हिकु जागृता सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार जो महिमान ख़ासि असिस्टेंट कमिश्नर घोटकी राना मोहसिन इम्तियाज़ हो। सेमिनार में एंटी करप्शन खाते घोटकी जो सर्कल ऑफिसर मोहम्मद सावण खान घोटो, DSP घोटकी हाफिज अब्दुल कादिर चाचड़, डिग्री कॉलेज घोटकी जो प्रिंसिपल हाफिज अब्दुल कादिर चाचड़, पीपल्स पार्टी अगवान मुजाहिद अब्दुल मजीद लाखो, सिगा घोटकी जे सदर आगा बिलाल पठान, गुल हसन मेमन, डॉक्टर मोहम्मद नवाज समेत वॾे अंग में शहरियुनि, शागिर्दनि, उस्तादनि ऐं सियासी समाजी अगवान शिरकत कई। सेमिनार खे असिस्टेंट कमिश्नर राना मोहसिन इम्तियाज़, सर्कल ऑफिसर मोहम्मद सावण घोटो ऐं ॿिनि अगवान ख़िताब कंदे चयो त अॼु सॼे मुल्क में करप्शन जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे ऐं घोटकी जे एंटी करप्शन खाते पारां हर साल वांगुरु हिन साल बि सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार जो मक़सदु आहे त माण्हुनि में जागृता पैदा करियूं त माण्हू कंहिंखे बि कम लाइ रिश्वत न ॾिए त जीअं करप्शन जो ख़ात्मो आणे सघिजे। डिसंबर जेको आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे एंटी करप्शन डे जे तौर ते, इन ॾिहाड़े ते मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त हर सिविल सोसाइटी जो माण्हू, चाहे उहो गवर्नमेंट मुलाज़िम आहे या सिविल सोसाइटी सां ताल्लुक़ रखे थो, जेकॾहिं पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां निभाए त उहो मुआशिरो सुधरी सघे थो पियो। उन इदारे मंझां, उन मुआशिरे मंझां करप्शन ख़तमु थी सघे थी पई। सिर्फ़ु करप्शन पैसनि जी लेन देन जो नालो न आहे, पर हर माण्हू जो, हर फ़र्द जो पंहिंजो सोसाइटी में रोल आहे, किरदारु आहे, कमु आहे। जेकॾहिं पंहिंजो रोल, पंहिंजो किरदारु ईमानदारी सां निभाए त करप्शन ख़तमु थी सघे थी। पर हर साल जेको आहे ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे करप्शन लाइ, असां जा कोशिशि कंदासीं त बाबा इहा बिल्कुलु बंदि थिए, पर जो तमामु जो रिज़ल्ट तमामु सुठो कोन थो अचे। डे बाय डे करप्शन वधे थी पई। तव्हां पाण नाले जो तव्हां बाक़ाइदे ते आवाज़ु तमामु सुठे नमूने उथारियो आहे। असां चवंदासीं जेके रिश्वत ॾियण वञनि त पहिरियों पाण ते कंट्रोल कनि, त रिश्वत न ॾियनि त काफ़ी थी सघे थो, इन ते कंट्रोल थी सघे थो। इंटरनेशनली इसको सेलिब्रेट किया जाता है, जिसका मकसद अवेयरनेस देना और इस कैंसर को ख़त्म करने का, तदारुक करने के लिए अपना किरदार अदा करना, उस हवाले से सबको आगाही देना और अवेयरनेस देना इसका मकसद है। तो आज के दिन का यही मैसेज है कि ये जो नासूर और कैंसर हमारी कौमी जो हमारी प्रोग्रेस है और डेवलपमेंट है और सोशल सेक्टर है, उसमें इस नासूर की वजह से जो मसले मसाइल पेश आ रहे हैं, उनको ख़त्म करने के लिए हमें अपना इनफरादी इज्तिमाई रोल अदा करना चाहिए और इस नासूर को ख़त्म करना चाहिए। थैंक यू। जो इदारो जो आहे हर साल वांगुरु 9 डिसंबर ते ही ॾिहाड़ो मल्हाईंदा आहिनि। इन में हक़ीक़त इहा आहे त जेसीं ताईं पब्लिक जा माण्हू, सिविल माण्हू जेकी बि असांजा आहिनि मुआशिरे में, उहे सभु इन ॻाल्हि ते जेको आहे सो पका बीहनि त जेको आहे सो रिश्वत जे ख़िलाफ़ु बीहणो आहे, रिश्वत कंहिंखे बि न ॾियणी आहे। तॾहिं जेको आहे सो इहे करप्शन ख़तमु कंदी ऐं एंटी करप्शन वारनि जी सख़्ती जे हिसाब सां। करप्शन वारनि सां इहा 9 तारीख़ मल्हाई आहे, ॾाढो बहितरीनु, ऐं इंशाल्लाह जल्दी करप्शन ख़तमु थी वेंदी। एंटी करप्शन घोटकी जेका आहे सुठो कमु करे थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।